क्वार्टर आहिनि जेके सरकारी मुलाज़िमीन जेके जेल में आहिनि उन्हनि खे ई अलाट थियल आहिनि। ऐं हिते तक़रीबन टोटल 60 क्वार्टर आहिनि। ऐं हिते तक़रीबन ईअं सम्झो त जेको नेकाल सिस्टम आहे या जेको बिजली जो निज़ाम आहे उहो टोटल हिननि खे जेल जे तरफ़ां मुहैया थींदो आहे। ऐं हिते जेको बि सुप्रीडेंट हूंदो आहे त उनजे जेको आहे सो इहो अचे थो उन अंडर में। हाणे जॾहिं खां हिननि जो चवणु आहे, हीअ जेके रहवासी आहिनि हिननि जो इहो चवणु आहे त जॾहिं खां नओं सुप्रीडेंट आयो आहे त उन्हनि असांजी कुझु ॾींहंनि खां 4-5 ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि असांजी बिजली बि कटे छॾी आहे। ऐं हिते जेके कुझु 4-5 जेके क्वार्टर ॿुधायो थो वञे जेके मनपसंदि जेके माण्हू आहिनि उन्हनि जा जेलर जा जेके सुप्रीडेंट जा उहे जेको आहे सो उन्हनि वटि बिजली हले थी। उन्हनि जूं हिकिड़े हिकिड़े कमरे में AC लॻल आहे ऐं उहे एसियूं उन्हनि वटि हलनि थियूं। ऐं बाक़ी जेके ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि जेके जिन जा क्वार्टर आहिनि उन्हनि जा उन्हनि जी बिजली काटी वई आहे। ऐं उनखां अलावा हिते जेका डिस्पोज़ल आहे उनखे बि बिजली उनजी बि काटी वई आहे। उनजे करे जेके हिते मसाइल पैदा थिया आहिनि, हिते पाणी निकिरी आयो आहे जेको घरनि वारे पासे ॾे पाणी निकिरी आयो आहे, गंदगी वारो कारो पाणी जेके ख़राबु पाणी चइजे उहो निकिरी आयो आहे, जंहिंमें हितां जा जेके नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि उहे मुतासिर थियनि था। हिते जेके असांजूं अदियूं आहिनि न्याणियूं आहिनि उहे निकिरण में उन्हनि सां मसइलो थिए थो। उनखां अलावा जेके बुज़ुर्ग आहिनि जेके ॿाहिरि निमाज़ पढ़ण लाइ जेके वञनि था मस्जिदुनि ॾे उन्हनि सां मसइलो थिए थो। इन वारे सां असांजी जेका ॻाल्हि ॿोल कयूं था हितां जा जेके रहवासी आहिनि हितां कॉलोनी जा उन्हनि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। जीअं त मां रिटायर आहियां, मूंखे साह जी बि तकलीफ़ आहे, बांह बि भॻल आहे, जॻह बि भॻल आहे, पोइ बि असांजी 3 ॾींहं बिजली बंदि आहे। ॿिए हंध ते बिजली हले थी, जेल ते बि हले थी, उन जे बावजूद बि असांजी AC जूं लेनियूं सभु कॉलोनीअ खे कंहिं बि सुप्रीडेंट अॼु ॾींहं ताईं न लाथियूं। असां पंहिंजो भरींदा आयासीं पैसा जेके वठंदा बिजली आहे उहो 1000 रुपया भरींदा आयासीं। हाणे हे सुप्रीडेंट आयो आहे, पोइ हे नओं आयो आहे, हिनखे कंहिं बि करे इहो कमु करायो आहे उहो असांखे ख़बर न आहे। न को असांखे को जवाब पतो मिले, न का 3 ॾींहं बचड़ा ॿार फैमिली सां रहूं था, फैमिली वारा सभु पोइ सम्झी न एतिरी तकलीफ़ मच्छर आहे, गर्मी आहे, ज़ुल्म जी, जो जंहिंजे करे पाणी न आहे असांजे घर में। जेल ते बिजली हले थी, चंद माण्हुनि जे घर में ऑफिसरनि जे घर में उहा बिजली हले थी, असां वटि बिजली न आहे। असां सां न कयो आहे, ज़ुल्म कयो आहे, इहो छाजे करे कयो आहे, असां छो थो कयो वञे। मां सिस पिणु आहियां, इन मक़सदु न आहे मुंहिंजा पैसा रहियल आहिनि, मूंखे पैसा बि नथा न वञनि रहियो खयो। मां एतिरो असां सां ज़ुल्म आहे जो मां बीमार आहियां। मां हितां वञी मां शहर वञी गैस थो चढ़ाए अचां, इंजेक्शन थो हणाए अचां, मूं वटि सर्टिफिकेट हर शइ पिया आहिनि। एतिरी मूंखे साह जी तकलीफ़ आहे जो 5 मिंट बि वॾा आहिनि हिकिड़ा जेका, मां उहो बि नथो रही सघां बिजलीअ सां। राति जो हितां निकिरी वञी मां असां शहर ॾे ॿिए हंध ते पराए हंध ते बिजली ते वञी पंहिंजो सहारो था वठूं। हिननि खे को बि अहसासु न आहे। जीअं त चोथों ॾींहुं आहे असांजी लाइट बंदि आहे कॉलोनीअ जी। जेके सुप्रीडेंट जा ख़ासि चमचा जा अहिड़ा माण्हू आहिनि उन्हनि जी बिजली हलाई वई आहे, बाक़ी असांजी बंदि कई वई आहे। 4 ॾींहंनि खां वठी न पाणी आहे, न पखो थो हले, घर में का बि शइ न आहे। तमामु तकलीफ़ सां गुज़ारियूं था। इन जे करे वज़ीर आज़म खे सभिनी खे इमरान ख़ान खे अपील था कयूं त हिन जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। ऐं हे कॉलोनीअ में गंदो पाणी बि आहे जेका तव्हांखे पोइ बाद में असां रिकॉर्डिंग करायूं था। न नेकाल जो सिस्टम आहे, न CC ब्लॉक, कुझु बि न आहे। बराए महिरबानी इन ते बि कुझु न कुझु चयो वञे। हाँ जी, चौथों ॾींहुं आहे बिजली कान्हे का, हेॾी सुठी मैनेजमेंट आहे, मतिलबु गवर्नमेंट इदारो आहे, जेल आहे लाड़काणे जो वॾो, हुन में चौथों ॾींहुं बिजली कान्हे का, मतिलबु ॿिए हंधि हले थी सुठनि जेके घर वॾा आहिनि माण्हू उन हले थी। मतिलबु असां ग़रीब आहियूं, बिजली कान्हे का, चौथों ॾींहुं गर्मी में वेठा आहियूं। चौथों ॾींहुं आहे साॻी कॉलोनी, इहा ई कॉलोनी आहे। इन्हनि बि कुझु घर आहिनि जंहिंमें बिजली हले थी, कुझु घर आहिनि मतिलबु बाक़ी बक़ाया नथा हलनि। छो असां कहिड़ो ॾोह कयो आहे भला? हा, सभु कुझु गंद पाणी, हे मतिलबु मैनेजमेंट ई न आहे अहिड़ी का सुठी। महिरबानी करे बसि बिजली ॾिनी वञे। असां चौथों ॾींहुं आहे IG के DIG के जेके बि आहिनि अपील था कयूं त महिरबानी करे बिजली ॾिनी वञे असांखे। चौथों ॾींहुं गर्मी में वेठा आहियूं, असां साह थो वञे असांजो। अरे हेॾे न वञो कप में। हेॾे तो हेॾे तो
इंतज़ामिया जेका बि आहे ऐं पॉलिटिकल उहे माण्हू जेके हिननि जिन खे हीअ वोट ॾेई मथे आणनि था उन्हनि खे हिननि अपील कई त ख़ुदारा असांजे बचनि जो ख़्यालु कयो, असांजे बुज़ुर्गनि जो ख़्यालु कयो, असांजे उन्हनि औरतुनि जो ख़्यालु कयो जेके हिन वक़्तु उन पोज़ीशन में आहिनि के बीमार आहिनि के कीअं आहिनि, त उन्हनि खे बिजली एॾी वॾी गर्मीअ में ऐं उन्हनि वटि बिजली कोन्हे का, उन्हनि वटि जेको आहे पाणी जो प्रॉब्लम आहे, उन्हनि वटि जेको आहे सो कपिड़ा नथा धोई सघनि, ज़ाहिर आहे उते जेके वॉशिंग मशीनूं वग़ैरह आहिनि उहे न बिजली खां सवाइ नथियूं हली सघनि। कैमरामैन ख़ालिद मुग़ल सां गॾु ज़ुल्फ़कार वली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।